नाज़िन खैरपुर के मशहूर समाजी शख्सियत आराइन तंजीम के सरपरस्त आला हाजी अब्दुल मजीद आराइन पारा सालाना आखियुनि जी मुफ्त कैंप लगाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे हरीश कुमार। खैरपुर ज़िले की मशहूर समाजी शख्सियत ऐं आराइया तंज़ीम के सरपरस्त आला हाजी अब्दुल मजीद आराई, मोहम्मद यूसुफ आराई ऐं मोहम्मद यासिर आराई पारां हर साल जियां हिन साल बि अखियुनि जी 3 रोज़ा मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुल्क के नामवर डॉक्टरनि मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो करण सां गॾोगॾु ऑपरेशन कया ऐं मेडिकल दवाऊं ऐं लेंस चश्मा ॾिना विया। मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ मरीज़नि के खाधो पीतो ऐं राइश जी सहूलत भी ॾिनी वई। ही 14 साल थी विया हिनखे। तव्हां हर साल ही तकरीबन कवर कंदा आहियो। असां हाणे खैरपुर खां अलावा भी बाक़ी सिंध जे काफ़ी डिस्ट्रिक्ट में लॻायूं था। हिन वक़्तु भी माना बदीन में, मीरपुर ख़ास में, इन शोरो फरोज़ में लॻी चुकियूं आहिनि। बाक़ी अञा 2-3 डिस्ट्रिक्ट ॿियनि में भी लॻंदियूं। ऐं इहे जेके हिन में डॉक्टर अचनि था उहे हाई क्वालिफाइड डॉक्टर आहिनि, प्रोफेसर आहिनि, जिन खां टाइम वठणी तमामु घणो मुश्किल ॻाल्हि आहे। त जेके ज़रूरतमंद माण्हू आहिनि उन्हनि खे इन खां फ़ाइदो वठणु खपे, छो त जेकी ऑपरेशन वारी मशीनरी आहे उहा भी लेटेस्ट आहे। इहो टांके वारो ऑपरेशन आहे, इहो अॼुकल्ह जी जेकी जदीद मशीनरी आहे उन सां ऑपरेशन थिए थो, जेको माण्हू 2-3 मिंटनि में माना अखि जो मसइलो जेको ऑपरेशन वारो आहे उहो हल थी थो वञे। ॿुधण वारनि खे, ॾिसण वारनि खे इन मां फ़ाइदो वठणु खपे। ऐं मुफ़्त आहे, रिहाइश भी आहे, खाधो पीतो भी आहे। जेके रहिजी विया आहिनि, अॼु आख़िरी ॾींहुं आहे, उहो महिरबानी करे नो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही असांजी 14वीं आहे कैंप आहे, तक़रीबन 14 साल खां हणी रहिया आहियूं। इनकी बुनियाद मुझे दादे हाजी अहमद अली रखी हुई, उन खां पोइ मुझे चाचा अब्दुल मजीद आराई ऐं हाजी मुनीर अहमद आराई उन्होंने इनके जारी रखियो। हाणे तव्हां ईअं सम्झो कि असां 3 जनरेशन आहियूं, जंहिंमें मां आहियां, मुंहिंजा सौट भाइर वग़ैरह आहिनि। असां मिली करे इनके जारी रखे रहिया आहियूं। हिन में असां मुफ़्त मुआइनो, मुफ़्त ऑपरेशन, मुफ़्त लेंसिस ऐं मुफ़्त चश्मो जेको आहे उहो फराहम कंदा आहियूं। ऐं उन सां गॾोगॾु जेके परे जा असांजा महिमान ईंदा आहिनि या मरीज़ ईंदा आहिनि